नाज़रीन, काज़ी अहमद भरसा क़त्ल कयल सोबिया जतोई जा क़ातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि एहतिजाज कयो आहे। इन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम हैदर उन्नर जी ही रिपोर्ट। जी तो नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां कि तालका प्रेस क्लब जे अॻियां अवामी वर्कर्स पार्टी नवाबशाह तरफ़ां हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो करे तालका प्रेस क्लब जे अॻियां नेशनल हाईवे ते धरणो हणी वेही रहिया आहिनि। हिननि जो इहो मुतालबो आहे त चंद ॾींहं पहिरीं हिकु वाइशी मुड़ुस पंहिंजे घरवारी सोबिया खे कुहाड़ियुनि जा वार करे क़त्ल करे छॾियो हो। उन क़ातिल जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ अॼु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। लाखात पुलिस जे ख़िलाफ़ एहतिजाज करे रहिया आहिनि। अचो त हिन खां पुछूं त वधीक हिन जो छा चवणु आहे। अदी सोबिया के बेदर्दीअ सां बंदि करे पंहिंजे मुड़ुस क़त्ल कयो आहे, उन जो को तदारुक न थियो आहे। कल्ह मां SP सां मिली आहियां। SP मूंखे चयो त अदी गिरफ़्तार थी चुका आहिनि। हुन जी अदी ओछाणीअ जी FIR थी वई आहे, बांदी थी आहिनि। पर जॾहिं मूंखे राति मूं फेसबुक ते ॾिठी त हिननि अदड़नि माना ठाहियो आहे मतलब एहतिजाज जो त क़ातिल अञा गिरफ़्तार न थियो आहे। छो असां अवामी वर्कर्स पार्टी नवाबशाह जे सॾ ते ऐं जेका काज़ी अहमद जी सिविल सोसाइटी आहे अवाम आहे क़ातिल मक़तूला जा वारिस आहे उन्हनि जे सॾ ते हिते गॾु थिया आहियूं। 4 ॾींहं थी विया आहिनि मासूम न्याणीअ खे क़त्ल कयो वियो आहे, कुहाड़ियुनि सां बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो आहे। अञा ताईं जेका लाखाट पुलिस आहे हुनजी नाअहलीअ जो आहे इंतिहा आहे त हींअर बि वारिसनि खे इहो पिया चवनि त तव्हां रुगो ॿुधायो त जेको मुजरिम आहे उहो किथे आहे त असां हुनखे गिरफ़्तार कयूं लाकअप कयूं था। जेकॾहिं उहो कमु न्याणीअ जे वारिसनि खे ई करिणो हो त पोइ हीअ थाणा ही जेलूं ही सभु टैक्स ही जेके लखे पुलिस वारा था मुक़ररु करे उनखे पघारूं था ॾियो, आख़िरकार कहिड़े कम जा आहिनि। जेसीं ताईं भेण सोबिया जे खून सां इंसाफ़ न थींदो तेसीं ताईं असांजा हर विख रोडनि ते हूंदा। असां अपील था कयूं SSP तनवीर तुनियो साहब खे त इन खून जो नोटिस वठे ऐं जांच कराए। जेको असांजे ॻोठ लाखाट में कहरी कार्रवाई करे जवाबदार हाजी जतोई पंहिंजी घरवारी खे कुहाड़ियुनि सां गभा करे हुनजो लाश उते उछलाए हलियो वियो आहे। अॼु 3-4 ॾींहुं आहे। असां SHO लाखाट सां ॻाल्हायूं था त बाबा तव्हां जवाबदार खे छो नथा गिरफ़्तार कयो। चए थो तव्हां मूंखे ॻोल्हे ॾियो पोइ मां हुनखे गिरफ़्तार कंसि। त पोइ हीअ असांजा रियासती इदारा कहिड़े कम जा आहिनि, असांजा कानून कहिड़े कम जा आहिनि, हीअ जेके असांजी ह्यूमन राइट्स जूं तंज़ीमूं आहिनि उहे कहिड़े कम जूं आहिनि। असां मुतालबो था कयूं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान खां त तुंहिंजी तब्दीली कहिड़े कम जी आहे ऐं चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खां तव्हांजो सिंध में इंसाफ़ कहिड़े कम जो आहे। कैमरामैन राशिद उल्ला सां गॾु ग़ुलाम हैदर उन्नर, मेरठ TV, काज़ी अहमद।